हाला में योम आज़ादी जो ॾिहाड़ो निहायती जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर मटियारी की हिदायत से असिस्टेंट कमिश्नर हाला मुज़ाहिर अली बुरड़ो, मुख्तियारकार हाला नसरुल्ला चावड़ो, मुख्तियारकार ऑफिस एसी ऑफिस ऐं सब जेल हाला में क़ौमी झंडो फड़काइण वारनि तकरीबुनि में शिरकत कंदे पाकिस्तान जिंदाबाद जी फ्लैग शगाफ नारनि सां झंडा फड़काया विया। उन सिलसिले में मुख्तियारकार हाला नसरुल्ला चावड़ो सब जेल हाला में जेल अमले सां गॾु क़ौमी झंडो लहरायो। उन मौके ते क़ौमी झंडे खे सलामी ॾियण बाद मुल्क जी सलामती लाइ दुआ पिणु घुरी वई। जंहिं बाद मुल्क जी आज़ादी जी ख़ुशी में जेल जे बैरकनि में मौजूद कैदियुनि में मुख्तियारकार हाला मिठाई विरहाई।